नाज़रीन, ग्लोबल राउंड अप सां गॾु मां आहियां तव्हांजी मेज़बान साइमा वाहब। नाज़रीन, मजमूई तौर ते आलमी दुनिया में मुआशी सियासी इक़्तिसादी तब्दीलियुनि जे हवाले सां अॼोके प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। अॼोके प्रोग्राम में जेके मौज़ू शामिल हूंदा उनमें सभ खां अॻु में शुरूआत कंदासीं। नरेंद्र मोदी 5 मुल्कनि जा दौरा कया आहिनि। उन्हनि 5 मुल्कनि में संदसि दौरनि खां पोइ छा उते सूरतहाल थी ऐं उन्हनि दौरनि दौरान कहिड़नि मुआहदनि ऐं कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते जेको आहे उहो तबसरो थियो आहे, उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं। प्रोग्राम में ॿियो मौज़ू हूंदो अमरीकी सदारती चूंडनि जे हवाले सां, जेको अमरीका में हिन वक़्तु माहौल जुड़ियल आहे ऐं 2 उम्मीदवार जेके आहिनि उहे नॉमिनेट थी चुका आहिनि, उन हवाले सां बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। प्रोग्राम में टियों मौज़ू हूंदो अफ़गानिस्तान जी ताज़ा तरीन सूरतहाल बाबति। प्रोग्राम में चौथों जेको टॉपिक हूंदो उहो हूंदो बांग्लादेश जे हवाले सां, जिते शिदत पसंदी जूं कार्रवायूं आहिनि उहे तेज़ थी चुकियूं आहिनि, जॾहिं त हुकूमत इन वक़्तु हरकत में अची चुकी आहे। प्रोग्राम में 5हों टॉपिक हूंदो सऊदी अरब ब्लैक लिस्ट मां ख़ारिज कयो वियो आहे। प्रोग्राम जो 6हों मौज़ू हूंदो ऑस्ट्रेलवी तंज़ीम पारां हिकु रिपोर्ट जारी कई वई आहे, उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम में सभ खां पहिरीं ज़िक्र कंदासीं भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जे 5 मुल्कनि जे दौरे बाबति। नाज़रीन, भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी 5 मुल्कनि जा दौरा कया, जंहिंजी शुरूआति हुन अफ़गानिस्तान खां कई ऐं आख़िर में हुन अमरीका जो दौरो कयो, जिते मुख़्तलिफ़ मुआदनि ते सही कई वई आहे। नाज़रीन, मजमूई तौर ते भारतीय वज़ीर आज़म अमरीका जा 4 दौरा कया आहिनि। हू 2014 में वज़ीर आज़म चूंडियो, जंहिंखां पोइ हुन ओबामा सां 7हीं मुलाक़ात कई। उन मुलाक़ात खां पोइ मजमूई तौर ते ख़िते में हिकिड़ी तब्दील थींदड़ सूरतहाल नज़र अचे पई ऐं ख़िते में नयनि ॻाल्हियुनि जेको आहे उहे वधीक सरगर्म थी वियूं आहिनि। अमरीकी सदर बराक ओबामा भारत जी जेका आहे उहा सपोर्ट कई आहे ऐं मजमूई तौर ते ख़िते में तब्दील थींदड़ सूरतहाल जे हवाले सां भारत हिन वक़्तु काफ़ी सरगर्म आहे। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जे 5 मुल्कनि जे दौरे बाबति ही अहम रिपोर्ट ॾिसंदासीं। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी हलंदड़ हफ़्ते 5 मुल्कनि जा दौरा कया, जंहिंमें सभ खां अॻु भारतीय वज़ीर आज़म अफ़गानिस्तान जो दौरो कयो, जिते हुन अफ़गान हुकूमत सां मुख़्तलिफ़ मुआहदनि ते सहियूं कयूं। अफ़गानिस्तान जे दौरे दौरान भारतीय वज़ीर आज़म हिरात में सलमान डैम जो इफ़्तिताह कयो। सलमान डैम हाइड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे ऐं ही ईरान जी सरहद सां मिलजंदड़ सूबे हिरात में चिश्त शरीफ़ जे मक़ाम ते वाक़िअ आहे। हीउ मनसूबो $30 करोड़ जी रक़म ते मुख़्तस आहे। इन हाइड्रो प्रोजेक्ट सां 42 मेगावाट बिजली पैदा थी सघंदी ऐं लॻभॻि 75,000 एकड़ इराज़ी खे पाणी जी सहूलियत मुहैया कंदो। हिन डैम जी पीढ़ जो पत्थर 1975 में सदर दाऊद जे दौरे हुकूमत में रखियो वियो। भारत 1970 में हरी रुद या दरियाए हरी ऐं सलमा जो सर्वे कयो हो ऐं 2005 में भारत ऐलान कयो हो त हू इन डैम जी अॾावत में समूरो ख़र्च फराहम कंदो। भारतीय वज़ीर आज़म अफ़गान हुकूमत सां मुख़्तलिफ़ मुआहदनि ते सहियूं पिणु कयूं। भारतीय वज़ीर आज़म हलंदड़ हफ़्ते अफ़गानिस्तान खां सवाइ कतर, स्विट्ज़रलैंड, मैक्सिको ऐं अमरीका जा दौरा कया। भारतीय वज़ीर आज़म अमरीकी सदर बाराक ओबामा सां व्हाइट हाउस में मुलाक़ात कई, जंहिं दौरान आलमी जोहरी बचाव, तोड़े तवानाई समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई। आज हमारी जो बातचीत हुई है, कई विषयों पर हमने बातचीत की है, लेकिन डिप्लोमेटिक दृष्टि से उसकी जितनी ताकत है उतनी उसकी दोस्ताना स्वरूप में भी ताकत है। सामान्यतः अमेरिका और भारत के संबंधों की चर्चा होना बहुत स्वाभाविक है, लेकिन पिछले 2 साल में हमने देखा है कि भारत और अमेरिका, न सिर्फ अमेरिका और भारत के लिए लेकिन वैश्विक दृष्टि से भी कई विषयों पर कंधे से कंधा मिलाकर के काम किया है। चाहे न्यूक्लियर सिक्योरिटी का मामला हो, चाहे ग्लोबल वार्मिंग की चिंता हो, चाहे टेररिज्म की चिंता हो, चाहे पेरिस एग्रीमेंट में इनिशिएटिव लेने की बात हो, हमने कंधे से कंधा मिलाकर के काम किया है। और आज मैं गर्व से कह सकता हूं कि हम 2 मित्र के रूप में भी और 2 देश के भी रूप में इस लीगेसी के लिए गर्व करते हैं और इस लीगेसी को आगे बढ़ाने के लिए कंधे से कंधा मिलाकर के हम काम करते रहेंगे। आज की हमारी बातचीत में हमारे आर्थिक संबंधों को और नई ऊंचाइयों पर ले जाना, टेक्नोलॉजिकल सपोर्ट करना, एनर्जी के सेक्टर में क्लीन एनर्जी में फाइनेंस की बातों को और आगे बढ़ाना, साइबर सिक्योरिटी के लिए चिंता करना, इंटरनेट नेटवर्क में भारत भी इक्वली पार्टनर कैसे बने, उस दिशा में हमने कई विषयों पर बातचीत की है। भारत एक युवा देश है, 800 मिलियन पॉपुलेशन बिलो 35 एज ग्रुप से है।
भारत के टैलेंट का अमेरिका भली भांति परिचित है। हमारा यूथ पावर, हमारा टैलेंट पावर अमेरिका के साथ मिल करके हम इस शक्ति को मानव कल्याण के लिए कैसे काम कर सकते हैं, नए इनोवेशन के लिए कैसे काम कर सकते हैं और हम नई प्रगति की ऊंचाइयों को कैसे पार कर सकें, उस दिशा में भी हम साथ साथ चलने की दिशा में आज सोच रहे हैं। वॉशिंगटन में भारतीय वज़ीर आज़म सां मुलाक़ात खां पोइ ॿिन्ही मुल्कनि इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो जंहिं तहत ॿई मुल्क ज़रूरत पवण ते हिक ॿिए जो फ़ौजी निज़ाम इस्तेमाल करे सघंदा। गॾोगॾु ॿिन्ही मुल्कनि अमरीकी जौहरी तवानाई कंपनी वेस्टिंग हाउस खे भारत में 6 एटमी बिजली घर ठाहिण जो ठीको ॾिनो वियो। बुश इंतज़ामिया जे दौर दौरान जौहरी मुआदे खां पोइ ही पहिरीं अमरीकी कंपनी आहे जंहिंखे भारत में पावर हाउस लॻाइण जी मंज़ूरी ॾिनी वई। अख़्तियारियुनि जो चवणु हो इन पावर हाउस जे ठहण सां हज़ारे रोज़गार जा ज़रिया पैदा थींदा। तजिया निगारनि मुताबिक़ सदर ओबामा लाइ सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त भारत मौसमियाती तब्दीलियुनि बाबति पेरिस मुआदे ते बाज़ाब्ता तौर ते जल्द खां जल्द अमल दरामद यकीनी बणाए। सदर ओबामा ऐं भारतीय वज़ीर आज़म जी मुलाक़ात खां पोइ गॾियल बयान जारी कंदे चयो वियो त अमरीका बि हलंदड़ साल जेतिरो जल्दी मुमकिन बणिजी सघियो त इन मुआदे ते अमल दरामद कंदो ऐं इन मक़सद जी हासिलात में भारत साणुसि गॾु आहे। हिक पासे अमरीका जूं अख़्तियारियूं इन मुआदे बाबति भारत जी रज़ामंदी खे इंतिहाई हौसला अफ़ज़ाई करार ॾेई रहियूं आहिनि त ॿिए पासे भारतीय अख़्तियारियूं इन मुआदे जी अमलदारी बाबति अंदरूनी कानूनी रुकावटुनि जा ख़दशा ज़ाहिर कया। भारतीय परराष्ट्र सेक्रेटरी जयशंकर जो चवणो हो त हुकूमत इन मुआदे बाबति मुस्तक़बिल जे हवाले सां समूरनि रुखनि ते गौर वीचार करे रही आहे। पेरिस में थियल मौसमियाती तब्दीलियुनि बाबति मुआदे ते अमल दरामद तॾहिं ई मुमकिन बणिजी सघे थो जेसीं ताईं घटि में घटि 55 मुल्क जेके दुनिया में 55% ग्रीन गैस जो ख़ारिज कनि था उहे मुल्क बाज़ाब्ता तौर ते इन मुआदे में शामिल थींदा। वाज़े रहे त भारत अमरीका ऐं चीन खां पोइ सभ खां वधीक ग्रीन गैस ख़ारिज कंदड़ मुल्क आहे। हिक पासे अमरीका मौसमियाती तब्दीलियुनि ते भारत जी भरपूर हिमायत जी कोशिश में रुधल आहे त वरी ॿिए पासे भारतीय वज़ीर आज़म न्यूक्लियर सप्लायर्स ग्रुप जी रुकनियत लाइ अमरीका सां मुकमल सहकार चाहे थो। ओबामा भारतीय वज़ीर आज़म खे इहो यकीन ॾियारियो त हिन महीने जे आख़िर ताईं भारत खे न्यूक्लियर सप्लायर्स ग्रुप जी रुकनियत ॾियारण में संदसि मदद कंदो ऐं हिक अमरीकी उहिदेदार मुताबिक़ संदन भरपूर कोशिश हूंदी त भारत खे NSG जी रुकनियत हिन महीने में थींदड़ वोटिंग में मिली वञे। वाज़े रहे त NSG जी मुलाक़ात सियोल में थींदी। हिते इहा शइ यादि रखणु घुर्जे त भारत जी रुकनियत जी राह में चीन सभ खां वॾी रुकावट बणियल आहे छो त चीन पाकिस्तान खे बि संदसि रुकनियत ॾियारण में संदसि हक़ में आहे ऐं जेकॾहिं भारत खे NSG में रुकनियत हासिल थिए थी त खेसि वीटो जो हक़ हासिल हूंदो ऐं पोइ हू पाकिस्तान खे उन ग्रुप जी रुकनियत कॾहिं बि हासिल न करणु ॾींदो। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी NSG में भारत जी रुकनियत जी हिमायत ते सदर ओबामा जो शुक्रियो अदा कयो। भारतीय वज़ीर आज़म ओबामा सां मुलाक़ात दौरान हिक ॿिए जे फ़ौजी निज़ाम जे इस्तेमाल ते पिणु रज़ामंदी ॾेखारी। गॾोगॾु अमरीका ऐं भारत में 6 जौहरी पावर रिएक्टर क़ाइमु करण ते पिणु इतफ़ाक़ कयो वियो। ॿुधायो पियो वञे त गैर फ़ौजी इलाइक़नि में वधंदड़ तवानाई जी घुर्ज खे नज़र में रखंदे भारत में जिन 6 जौहरी पावर रिएक्टर क़ाइमु करण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे तंहिंखे अमरीकी कंपनी ठाहींदी। ॿिन्ही मुल्कनि इन तहरीरी मुआदे खे हतमी शक्ल ॾिनी जंहिं तहत अमरीकी फ़ौज पंहिंजे हवाई जहाज़नि जी मरमत लाइ भारतीय अॾनि ऐं बंदरगाहनि खे इस्तेमाल करे सघंदो। ॿिन्ही सरबराहनि जी मुलाक़ात दौरान इन ॻाल्हि ते पिणु इतफ़ाक़ कयो वियो त पेरिस, पठानकोट ऐं ब्रसेल्स खां काबुल ताईं थियल हमला मज़म्मत जोॻा हुआ। गॾोगॾु ॿिन्ही सरबराहनि इंतहा पसंदी जे चैलेंज खे पिणु क़बूल कयो। ॿिन्ही मुल्कनि विच में सिविल जौहरी मंसूबे खां पोइ ही पहिरियों मौक़ो आहे जो कंहिं अमरीकी कंपनी खे इन क़िस्म जो ठीको मिलियो हुजे। गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल में तरमीमुनि ऐं उन में भारत जी मुस्तक़िल रुकनियत ते ॿिन्ही सरबराहनि इतफ़ाक़ कयो। गॾोगॾु ओबामा मिसाइल टेक्नोलॉजी कंट्रोल रिजीम में भारत जी रुकनियत जो इस्तक़बाल कयो। गॾियल बयान मुताबिक़ अमरीका ऐं भारत कीमियाई, जौहरी ऐं रेडियोलॉजिकल मवाद जे इस्तेमाल कंदड़ शिदत पसंद जे ख़तरे जो मुक़ाबिलो करण लाइ ॿई मुल्क गॾिजी कमु कंदा ऐं ख़िला खां ज़मीन ताईं जो मुतालो ऐं मरीख़ में तलाश मुहिम ऐं जॻह जे बारे में तालीम जे मसइलनि ते ॿिन्ही मुल्कनि सहकार ते इतफ़ाक़ कयो। शिदत पसंद ग्रुप अलक़ायदा, दाइश, जैश मोहम्मद, लश्कर तैयबा, डी कंपनी ऐं उन्हनि सां ॻंढियल ॿियनि धड़नि पारां शिदत पसंदी जे ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ ॿिन्ही मुल्कनि गॾियल तौर ते कमु करण ऐं गॾियल क़ौमुनि सां गॾिजी कमु करण जे अज़म जो बि इज़हार कयो। I still have fond memories of being honored by the Prime Minister's invitation to participate in Republic Day celebrations in India and the incredible hospitality and warmth that was shown by the people of India during our visit. As the world's 2 largest democracies and countries with
strong bonds between our peoples, our businesses, our scientific and educational communities, it's natural that the United States and India have deepened and broadened our partnership across a whole range of issues. Joining of forces between India and the United States helped forge a historic agreement that can effectively deal with climate change, and we discussed how we can, as quickly as possible, bring the Paris Agreement into force, and how we can make sure that the climate financing that's necessary for India to be able to embark on the bold vision for solar energy and clean energy that Prime Minister Modi has laid out can be accomplished. And the agreements and memoranda that we reached, I think, reflect the seriousness with which both of us take the climate change issue. We discussed, in addition, the progress that we've made around civil nuclear energy. And I indicated our support for India becoming part of the Nuclear Suppliers Group, the abilities for technologies that are critical to India's development and prosperity being available. And we also discussed in that same context our important work together around the non-proliferation of nuclear materials and technologies that could end up falling into the wrong hands. And I very much appreciated the Prime Minister's very effective interventions and participation in our Nuclear Security Summit. वज़ीर आज़म नरेंद्र मोदी मुताबिक़ अमरीकी सदर सां ईंदड़ मुलाक़ात G20 मुल्कनि जे इजलास में थींदी, जंहिंमें ॿई मुल्क माहौल सां इंसाफ़ लाइ ख़्वाबनि जी साबिया कंदा। अमरीका ऐं भारत दहशतगर्दी, न्यूक्लियर सिक्योरिटी तोड़े आलमी मामलनि ऐं मसइलनि ते हिक ॿिए सां सहकार जारी रखंदा। मुलाक़ात खां अॻु वज़ीर आज़म अटॉर्नी जनरल लोरेटा लिंच सां हिक तकरीर में मुलाक़ात कई, जंहिं दौरान भारत मां चोरी थियल 200 नवादरात भारत हवाले कया विया। भारत में नरेंद्र मोदी जी क़यादत में हुकूमत 2 साल पूरा करे चुकी आहे। मौजूदा सूरतहाल में भारत ख़िते में तब्दील थींदड़ सूरतहाल में अहम अॻभराई करे रहियो आहे। हिक पासे भारत ईरान अफगानिस्तान सां मज़बूत लाॻापन लाइ सरगर्म आहे ऐं ख़िते में पाकिस्तान जी पोज़ीशन खे वधीक कमज़ोर करण लाइ हाणे भारत पारां पाड़ेसरी मुल्कनि सां कारोबारी सरगर्मियूं तेज़ कयूं पियूं वञनि त जीअं पाकिस्तान खे ख़िते में अकेलो करे सघिजे। त वरी ॿिए पासे अमरीका बि भारत सां मज़बूत लाॻापन जी बहाली जो सबूत ॾिनो आहे। अमरीका ख़िते में तब्दीली लाइ भारत ईरान सां एतमाद वारो रिश्तो बहाल करे रहियो आहे। इन सूरतहाल में पाकिस्तान जी परॾेही पॉलिसी नाकाम नज़र अचे पई। वेझर में बलूचिस्तान में तालिबान अमीर मुला मंसूर जे मारिजण खां पोइ पाकिस्तान पंहिंजी साख विञाए चुको आहे। गॾोगॾु अफगानिस्तान में अमुन खे बरक़रार रखण लाइ पाकिस्तान जूं कोशिशूं नज़र न पियूं अचनि। हिक पासे अमरीका ऐं ख़िते जा टई पाड़ेसरी मुल्क पाकिस्तान खां पंहिंजा रस्ता धार करण लाइ हिक ॿिए जे वेझो अची रहिया आहिनि ऐं हिक ॿिए जी मुआशी सघ खे वधीक मज़बूत करण लाइ मुख़्तलिफ़ मुआशी तवानाई तोड़े अमुन अमान लाइ सहकार करे रहिया आहिनि। भारत ख़िते में तब्दीली लाइ हिन वक़्तु सरगर्म आहे। तोड़े आलमी दुनिया में पंहिंजी सियासी तोड़े मुआशी बीहक खे वधीक मज़बूत करण लाइ भारत अमरीका सां अहम मुआहिदो करे रहियो आहे त जीअं मथस अमरीका जो आशीर्वाद बरक़रार रहे ऐं ख़िते तोड़े आलमी दुनिया में संदसि वक़ार बुलंद रहे। तोड़े जो पाकिस्तान पंहिंजा पेर ॼमाइणी ख़िते में बहितर ऐं हाकारी सोच खे वधाइण में नाकाम नज़र अची रहियो आहे। अमरीका न रुॻो हिंदुस्तान लाइ इन हवाले सां लॉबिंग करे रहियो आहे, पर चीन खे बि भारत जी मुखालफ़त न करण ते राज़ी करे रहियो आहे। जॉन रोडर जो चवणु हो त अमरीका भारत जी भरपूर हिमायत करे थो ऐं अमरीका भारत में न्यूक्लियर सिक्योरिटी में इज़ाफ़े लाइ सरमाएदारी पिणु करे चुको आहे ऐं हाणे भारत खे आलमी सतह ते आणण लाइ मुल्की सिक्योरिटी प्रोटोकॉल खे वधाइण में सहकार कंदो। भारतीय मीडिया रिपोर्ट्स मूजिबि मिसाइल टेक्नोलॉजी कंट्रोल रिजी में शमूलियत सां भारत जदीद मिसाइल टेक्नोलॉजी ख़रीद करण जे क़ाबिल थी वेंदो ऐं अमरीका जीअं ड्रोन मिसाइल ज़रिए ॿिए कंहिं मुल्क जी निगरानी करे सघंदो। अमरीका भारत खे रुकनियत ॾियारण लाइ राज़ी आहे। इन ॾस में चीन खे मुखालफ़त न करण ते पिणु अमरीका राज़ी करे रहियो आहे। इन हवाले सां अमरीकी सेक्रेटरी ऑफ स्टेट जॉन केरी, नाणे वारे वज़ीर जेकब लियो ऐं अमरीकी तिजारती नुमाइंदो माइकल फोरमैन बीजिंग जो पिणु दौरो कयो। न्यूक्लियर सप्लाइज़ ग्रुप जे इजलास में हिन महिल ताईं भारती मुराद पूरी न थी सघी आहे। अमरीका जी भरपूर कोशिश बावजूदि चीन, न्यूज़ीलैंड, तुर्की, ॾखण अफ्रीका ऐं ऑस्ट्रेलिया भारत जी शमूलियत ते ख़दशनि जो इज़हार कयो। परॾेही ख़बरूं इदारे मूजिबि ओबामा इंतज़ामिया भरपूर कोशिश जे बावजूदि भारत खे 48 मुल्कनि जे न्यूक्लियर सप्लाइज़ ग्रुप में शामिल करण में नाकाम रहियो।
मुखालफ़त कंदड़नि जो चवणु हो त भारत जी शमूलियत एटमी अदम पखेड़े जे हामी मुल्कनि लाइ सख़्त धचको हूंदो। ग्रुप में भारत जी शमूलियत सां एटमी अदम पखेड़ जी कोशिशुनि खे नुक़सान थींदो। न्यूक्लियर सप्लाईज़ ग्रुप जे इजलास में मेंबर मुल्कनि जे नाले जॉन केरी हिकु ख़त लिखियो, जंहिंमें मुतालबो कयो वियो त सियोल में थींदड़ इजलास में भारतीय शमूलियत जे मामले ते मुखालफ़त न कई वञे। नाज़िम, भारतीय वज़ीर आज़म जे दौरे बाबति रिपोर्ट तव्हां ॾिठी। नाज़िम, मजमूई तौर ते ॾिठो वञे त पाकिस्तान जी पोज़ीशन काफ़ी कमज़ोर नज़र अचे पई, छो त भारतीय वज़ीर आज़म जे एतिरे सरगर्म थियण खां पोइ हिन वक़्तु जेको आहे पाकिस्तान जी सलामती ते बि सवाल उथी रहिया आहिनि। गॾोगॾु अमेरिका पारां जेके मुतालबा साम्हूं अचनि पिया पाकिस्तान जे हवाले सां, उन में पाकिस्तान जी क़यादत बि काफ़ी हद ताईं अमेरिका खे मुतमिन करण में कोशिशुनि में त रुधल आहे, पर जेके ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि उन जे अगरि नज़र में ॾिठो वञे त अमेरिका, ईरान ऐं अफ़गानिस्तान हिन वक़्तु इतिहाद ठाहे करे पाकिस्तान खे अकेलो करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। ॾिसजे ईंदड़ वक़्त में भारत ऐं ईरान ऐं अफ़गानिस्तान पारां जेके मुआहिदा साम्हूं अचनि पिया, इन खां पोइ ख़िते में केतिरे क़दुरु सूरत तब्दील थिए थी। ऐं नाज़िम, हाणे ज़िक्र कंदासीं अमेरिका में सदारती चूंडुनि जे हवाले सां हलंदड़ मुहिम बाबति। नाज़िम, अमेरिका में सदारती चूंडुनि जे हवाले सां डेमोक्रेटिक ऐं रिपब्लिकन पार्टी पारां हाणे जेके उम्मीदवार आहिनि उहे वाज़े थी चुका आहिनि। डेमोक्रेटिक पार्टी पारां हिलेरी क्लिंटन ऐं रिपब्लिकन पारां डोनाल्ड ट्रंप वाज़े अक्सरियत हासिल कई आहे ऐं ईंदड़ वक़्त में इन्हनि ॿिन्हिनि उम्मीदवारनि में मुक़ाबलो थींदे नज़र अचे पियो। मजमूई तौर ते हिलेरी क्लिंटन जेका आहे उहा अमेरिका में सदारती उम्मीदवार लाइ पहिरीं औरत जेका आहे उहा चूंडी चुकी आहे ऐं हिलेरी क्लिंटन तारीख़ तब्दील कई आहे। समूरी सूरत ते ही रिपोर्ट ॾिसंदासीं। अमेरिका में सदारती उम्मीदवार जी चूंड लाइ डेमोक्रेटिक पार्टी तोड़े रिपब्लिकन पार्टी जे उम्मीदवारनि प्राइमरी इलेक्शन दौरान पार्टी नुमाइंदगी हासिल करण लाइ वॾा वस कया। नेठि मौजूदा सूरतयाल में सूरतयाल बिल्कुलु वाज़े बीठी आहे त डेमोक्रेटिक पार्टी जी सदारती उम्मीदवार लाइ हिलेरी क्लिंटन ऐं रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप आमू साम्हूं आहिनि। हिलेरी पार्टी पारां नामज़दगी मिलण खां पोइ अमेरिका जी पहिरीं औरत सदारती उम्मीदवार बणिजी चुकी आहे। ब्रुकलिन में पंहिंजे पुरजोश ख़िताब में संदसि चवणो त ही हिकु तारीख़ साज़ लम्हो आहे। पहिरियों भेरो क़ौमी तारीख़ में का औरत वॾी पार्टी पारां अमेरिका जी सदारत लाइ उम्मीदवार थी आहे। His long career in public service, fighting for progressive causes and principles, and he's excited millions of voters, especially young people. And let there be no mistake, Senator Sanders, his campaign, and the vigorous debate that we've had about how to raise incomes, reduce inequality, increase upward mobility have been very good for the Democratic Party and for America. This has been a hard-fought, deeply felt campaign. But whether you supported me or Senator Sanders or one of the Republicans, we all need to keep working toward a better, fairer, stronger America. Now, I know it never feels good to put your heart into a cause or a candidate you believe in and to come up short. I know that feeling well. Battle that awaits, let's remember all that unites us. We all want an economy with more opportunity and less inequality, where Wall Street can never wreck Main Street again. We all want a government that listens to the people, not the power brokers, which means getting unaccountable money out of politics. When more people have a voice in our political system, when more people can contribute to their communities, we believe that cooperation is better than conflict, unity is better than division, empowerment is better than resentment, and bridges are better than walls. About the same old fights between Democrats and Republicans. This election is different. It really is about who we are as a nation. It's about millions of Americans coming together to say, we are better than this. We won't let this happen in America. हिलेरी क्लिंटन खे 2383 डेलीगेट्स जी हिमायत हासिल थी चुकी आहे, जेको डेमोक्रेटिक पार्टी पारां नामज़दगी लाइ घुर्बल तादाद आहे। हिलेरी क्लिंटन घुर्बल डेलीगेट्स जी हिमायत हासिल करे वरिती आहे, जंहिंमें खेसि डेमोक्रेटिक पार्टी जे सदारती उम्मीदवार जी नामज़दगी हासिल थी चुकी आहे। जेतोणीकि हिलेरी जी हिमायत कंदड़ सुपर डेलीगेट्स जुलाई में फिलाडेल्फिया में पार्टी कन्वेंशन खां अॻु उन जे हक़ में वोट नथा ॾेई सघनि
पर सुपर डेलीगेट्स हेलरी के वोट ॾियण जो ऐलान कयो आहे। यादि रहे त 8 साल अॻु बि हेलरी डेमोक्रेटिक पार्टी जी चूंडुनि में शरीक थी हुई, पर बाराक ओबामा खां हाराई वई हुई, जंहिंखां पोइ ओबामा ॿीहर सदर चूंडियो। हेलरी जो चवणो त औरतुनि खे तरक़ी करण खां रोकण वारियूं शदीद रुकावटूं तोड़ण में नाकाम रही, जॾहिं त हिन भेरे खेसि वर्मोंट जे सेनेटर बर्नी सैंडर्स पारां सख़्त चैलेंज खे मुंहुं ॾियणो पियो। बर्नी सैंडर्स हिकु इंटरव्यू दौरान चयो त क्लिंटन सां मुलाक़ात करण जो इरादो रखां थो। हुन चयो त जल्द उन सां मुलाक़ात थींदी त जीअं डोनाल्ड ट्रंप जी शिकस्त बाबति ॻाल्हि ॿोल थी सघे। बर्नी सैंडर्स जो चवणो त जेकॾहिं डोनाल्ड ट्रंप अमरीकी सदर बणियो त इहो हिकु अलमियो हूंदो। संदसि चवणो त इहो सोचे नथो सघिजे त रिपब्लिकन पार्टी 2016 जी सदारती डोड़ में हिकु अहिड़े माण्हू खे बीहारियो जंहिं जी चूंड मुहिम जो बुनियाद रुगो कटरपणो ऐं नफ़रत ते ॿधल हुजे। वर्मोंट सां तालुक़ रखंदड़ सेनेटर बर्नी सैंडर्स डेमोक्रेटिक पार्टी जे सॼे अमल दौरान गैर जानिबदार रहियो, जंहिं ते सदर ओबामा संदसि शुक्रियो अदा कयो। बर्नी सैंडर्स चूंड मुहिम दौरान एजेंडा आइटम्स जी फ़हरिस्त जो ज़िक्र कयो, जंहिंमें ॿारनि जी गुरबत, मुआशी अदम मसावात जा मामला शामिल आहिनि, जिन मामलनि खे हू ईंदड़ महीने डेमोक्रेटिक नेशनल कन्वेंशन जे साम्हूं रखंदो। ॿिए पासे बर्नी सैंडर्स पंहिंजे लिबरल पैगाम ज़रिए लखे अमरीकियन खे मुतहरिक कयो ऐं उन जी क़यादत ते माण्हुनि जे एतमाद मुल्क जे अवाम में सियासत बाबति पैदा थियल गहरी मायूसी खे पिणु ज़ाहिर कयो। परॾे ख़बरू इदारे एसोसिएट प्रेस जे अंगनि अखरनि मुताबिक़ हेलरी प्राइमरी ऐं कॉक्स चूंड मरहलनि में 1812 डेलीगेट्स जी हिमायत हासिल कई ऐं हुन 57 सुपर डेलीगेट्स जी पिणु हिमायत हासिल कई। ख़बरू इदारे गुज़िरियल 7 महीननि दौरान डेमोक्रेटिक पार्टी जे समूरनि 714 सुपर डेलीगेट्स खां राय पुछी त उन मां हिन महिल ताईं सिर्फ़ 95 अहिड़ा डेलीगेट्स हुआ जंहिं बाज़ाब्ता तौर ते कंहिं बि उम्मीदवार जी हिमायत जो को बि इशारो न ॾिनो। एलबामा में डेमोक्रेटिक पार्टी जी सदारत कंदड़ सुपर डेलीगेट्स नैन्सी जो चवणु हो त खेनि प्राइमरी चूंड जे अमल खे ख़तम करण ऐं ट्रंप खे शिकस्त ॾियण जे तरफ़ ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। नैन्सी उन आख़िरी डेलीगेट्स में शामिल हुई जिन जी हिमायत सां क्लिंटन खे सदारती उम्मीदवार नामज़द थियण लाइ घुर्बल डेलीगेट्स जी तादाद पूरी थी। मई में सैंडर्स केतिरनि ई प्राइमरीज़ ऐं कॉक्स चूंड में कामयाबी बावजूदि हेलरी 9 सुपर डेलीगेट्स खे पंहिंजी हिमायत लाइ राज़ी करण में कामयाब रही। कंहिं बि उम्मीदवार जी हिमायत न कंदड़ 95 डेलीगेट्स जी तादाद खे नज़र में रखंदे प्रोटोर्को में नतीजा साम्हूं अचण खां पोइ हाणे सैंडर्स लाइ इहो मुमकिन नाहे त हू सदारती नामज़दगी खटण लाइ 2383 डेलीगेट्स जी घुर्बल तादाद हासिल करे सघंदो। ॿिए पासे सैंडर्स जो चवणु हो त सुपर डेलीगेट्स खे क़ाइल करण जी कोशिश कंदो छो त हू ट्रंप खे शिकस्त ॾियण लाइ बहितर पोज़ीशन में आहे। पर हिते इहा ॻाल्हि यादि रखणु घुर्जे त सुपर डेलीगेट्स पंहिंजो इरादो तब्दील करे सघनि था, पर 2015 जे आख़िर में हिकु सर्वे मुताबिक़ हिन महिल ताईं कंहिं बि सुपर डेलीगेट्स क्लिंटन खे छॾे सैंडर्स जी हिमायत नाहे कई। डेमोक्रेटिक पार्टी जी सदारती उम्मीदवार लाइ हेलरी क्लिंटन जी नामज़दगी खां पोइ अमरीकी सदर बाराक ओबामा हेलरी क्लिंटन खे डेमोक्रेटिक पार्टी जी सदारती उम्मीदवार लाइ नामज़दगी लाइ सरकारी सतह ते हिमायत करे छॾी आहे। अमरीकी सदर बाराक ओबामा वर्मोंट जे सेनेटर बर्नी सैंडर्स सां मुलाक़ात खां पोइ पंहिंजे पैगाम में चयो त सदारती उम्मीदवार जी डोड़ में हेलरी मुक़ाबले में आहे। ओबामा जो चवणु हो त क्लिंटन शायदि सदर जे रोल लाइ सभ खां वधीक क़ाबिल शख़्सियत आहे। सदर जो चवणु हो त खेसि ख़बर आहे त इहो कमु केतिरो ॾुखियो आहे, इन करे हू चवे थो त हेलरी इन में कमाल जो दर्जो हासिल कयो आहे। ॿिए पासे हेलरी क्लिंटन पंहिंजे पैगाम में ओबामा जी हिमायत जी साराह कई। संदसि चवणो त ओबामा जी हिमायत संदसि लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। ॿिए पासे सदर सां मुलाक़ात खां पोइ बर्नी सैंडर्स ईंदड़ ॾींहनि में क्लिंटन सां मुलाक़ात कंदो ऐं हेलरी सां गॾिजी डोनाल्ड ट्रंप खे शिकस्त ॾियण में क्लिंटन जी मदद कंदो। जेतोणीकि बर्नी सैंडर्स वॉशिंगटन में पंहिंजी सदारती मुहिम जारी रखंदो। तज्ज़ियानिगारनि जो चवणु हो त ओबामा व्हाइट हाउस खे डेमोक्रेटिक पार्टी जे हथ में रखण लाइ हेलरी जी हिमायत जो ऐलान कयो आहे ऐं हाणे हू इन गेम में शरीक आहे। ओबामा सदारती उम्मीदवार जे इम्कान जे चिटे थियण खां पोइ चयो त हेलरी ज़हीन शख़्सियत आहे ऐं हू सदारती उम्मीदवार लाइ पूरी तरह। नाज़रीन, सदारती चूंडनि जे हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। यकीनी तौर ते हेलरी क्लिंटन तारीख़ तब्दील कई आहे। इन सूरतहाल में डेमोक्रेटिक पारां जेके घुर्बल तादाद हुई डेलीगेट्स जी उन जी हिमायत हासिल थियण खां पोइ ईंदड़ वक़्त में हाणे हेलरी ऐं डोनाल्ड ट्रंप में मुक़ाबले थियण जो इम्कान आहे। ईंदड़ वक़्त में ॾिसिजे त इन्हनि मज़बूत उम्मीदवारनि में कहिड़ो उम्मीदवार आहे जेको सदारती उहिदे ते नामज़द थींदो। ऐं नाज़रीन, हाणे ज़िक्र कंदासीं अफ़गानिस्तान जी ताज़ा तरीन सूरतहाल बाबति। नाज़रीन, अफ़गानिस्तान में तालिबान जे नई अमीर जी मुक़ररी खां पोइ मजमूई तौर ते अफ़गानिस्तान में हिन वक़्त बि जेके अमुन ॻाल्हियूं आहिनि उहे रोलड़े जो शिकार आहिनि। मजमूई तौर ते अफ़गानिस्तान में अमुन जेको आहे उहो क़ाइमु न थी सघियो आहे। 4 मुल्कनि जे इतिहाद पारां जेके कोशिशूं हलंदड़ हुयूं
उन्हनि जूं कोशिशूं बि जेके आहिनि को समर न ॾेई सघियूं आहिनि ऐं हिन वक़्तु उहो जेको इताद आहे उन पारां ख़ामोश अख़्तियार कई वई आहे छो त नए अमीर जी मुक़ररी खां पोइ जेको उन ऑडियो पैगाम में इहो वाज़े चयो हो त हुकूमत सां कंहिं बि रीति ॻाल्हियूं न कंदो छो त जेसिताईं उन्हनि जो जेके उन्हनि जा बुनियादी शर्त आहिनि जेसिताईं उहे पूरा नथा कया वञनि तेसिताईं अमुन ॻाल्हियूं मुमकिन नथियूं थी सघनि। हिन वक़्तु अफ़गानिस्तान में नए अमीर जी मुक़ररी खां पोइ छा सूरत आहे ॾिसंदासीं हिन रिपोर्ट जे ज़रिए। मुल्ला अख्तर मंसूर जे पाकिस्तान जे सूबे बलूचिस्तान में मारजण खां पोइ मुल्ला हिबतुल्लाह अख़ुंज़ादा खे अफ़गान तालिबान जो नओं अमीर मुक़ररु कयो वियो। अफ़गानिस्तान में तालिबान धड़ाबंदी जो शिकार आहे। इन ॾस में तालिबान जे कुझु धड़नि जो मौक़िफ़ तोड़े मुतालबा तब्दील थींदा रहिया आहिनि। अफ़गान तालिबान जे हिकु धड़े अफ़गान हुकूमत सां अमुन ॻाल्हियुनि में शामिल थियण ते राज़िपो ज़ाहिर कयो। ख़ाबर इदारे मूजिबि मुल्ला मोहम्मद रसूल जी सरबराही में कमु कंदड़ तालिबान धड़े जे हिकु सीनियर लीडर मुल्ला अब्दुल मनान नियाज़ी जो चवणो त खेनि अफ़गान हुकूमत जी ॻाल्हियुनि ते एतबार नाहे पर तंहिं बावजूदि हू मशरूत तौर ते ॻाल्हियुनि जे अमल में शामिल थियण लाइ तयार आहिनि। वाज़ेह मुल्ला अब्दुल मनान नियाज़ी मुल्ला मोहम्मद रसूल जो नाइब आहे। मुल्ला अख्तर मंसूर जे तालिबान अमीर बणजण खां पोइ मुल्ला मोहम्मद रसूल खे तालिबान कढी छॾियो हो जंहिंखां पोइ हुन धार थी पंहिंजो अलॻि धड़ो ठाहियो। मुल्ला हिबतुल्लाह जे बतौर नए अमीर जी मुक़ररी खां पोइ कुझु धड़नि पारां हुकूमत सां ॻाल्हियुनि में शामिल थियण ते राज़िपो ज़ाहिर कयो वियो। ॿिए पासे अफ़गान तालिबान जे मरकज़ी ग्रुप जे तर्जुमान ज़बीउल्लाह मुजाहिद मुल्ला मोहम्मद रसूल जे ग्रुप ते अमरीका ऐं अफ़गान हुकूमत जी सरपरस्ती हासिल हुजण जो इल्ज़ाम लॻायो। तर्जुमान मूजिबि इन ग्रुप जी हिकु मक़ामी पुलिस ऐं अफ़गान इंटेलिजेंस जी कठपुतली खां सवाइ ॿी का बि हैसियत नाहे। तर्जुमान मूजिबि जेकॾहिं अफ़गान हुकूमत संदन मुतालबा मञण लाइ तयार थिए थी उहे बि ॻाल्हियुनि जे अमल में शामिल थी सघनि था। तालिबान ग्रुप मुल्क में शरीयत नाफ़िज़ करण तोड़े परॾेही फ़ौज जी नेकाली खे अमुन ॻाल्हियुनि सां मशरूत कयो आहे। दिसंबर 2014 में अमरीका ऐं नेटो फ़ौज सरकारी तौर ते जंगबंदी ख़तम करे अफ़गानिस्तान मां वापसि वञी चुकियूं आहिनि। तंहिं बावजूदि परॾेही फ़ौजियुनि जी वॾी तादाद मुल्क में अञा मौजूदु आहे। ॿिए पासे तालिबान जे अफ़गान हुकूमत ऐं सिक्योरिटी फोर्सिस ख़िलाफ़ कार्रवायूं पिणु जारी आहिनि। उमर ज़वाक मूजिबि तालिबान पारां पुरतशद्दुद कार्रवायुनि जो सिलसिलो जारी आहे जंहिं जे नतीजे में आम शहरी तोड़े फ़ौजी एहलकार मारिजी रहिया आहिनि। मुल्ला हिबतुल्लाह जे नए अमीर तौर मुक़ररी खां पोइ अफ़गान तालिबान पहिरियों वॾो हमलो कयो। सूबे हलमंद में पुरतशद्दुद कार्रवायुनि जे नतीजे में 24 पुलिस एहलकार मारिजी चुका आहिनि। 40 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। मक़ामी पुलिस मुताबिक़ ताज़नि झड़पुनि में पुलिस ऐं फ़ौज जी घटि में घटि 22 चेक पोस्टुनि ते तालिबान पारां कब्ज़ो कयो वियो। पुरतशद्दुद कार्रवायुनि जे नतीजे में 3 आम शहरी जहिड़े 10 सिक्योरिटी एहलकार मारिजी चुका आहिनि। सूबे जे गवर्नर पारां जारी कयल बयान में चयो वियो त कब्ज़े हेठि आयल इलाइक़नि खे ख़ाली कराइण लाइ हुकूमती कार्रवायुनि जो सिलसिलो जारी आहे। अफ़गानिस्तान जे सूबे पक्तिका में अमरीकी ड्रोन हमले में हक़ानी नेटवर्क जो इंतिहाई अहम कमांडर सिराजुद्दीन खादमी मारिजी वियो। अफ़गान मीडिया मूजिबि अफ़गान सूबे पक्तिका जे रीजनल पुलिस कमांडर असदुल्लाह जो चवणु हो त ज़िले सरोजा में अमरीकी ड्रोन हमले में हक़ानी नेटवर्क जो अहम कमांडर सिराजुद्दीन पंहिंजे हिकु साथी समेत मारिजी वियो जॾहिं त अफ़गान तालिबान या हक़ानी नेटवर्क पारां इन वाक़े जी का बि तस्दीक या तरदीद साम्हूं न अची सघी। अफ़गान मीडिया मूजिबि सिराजुद्दीन खे हक़ानी नेटवर्क जो लॉजिस्टिक कमांडर तस्वुरु कयो वेंदो हो जॾहिं त ड्रोन हमले में नेटवर्क जा हथियार पिणु तबाह थिया आहिनि। वाज़े रहे त गुज़िरियल कुझु सालनि खां हलमंद तालिबान जे निशाने ते आहे ऐं अञा ताईं सूबो हमलनि जे घेरे में आहे। सूबे हलमंद में कार्रवायुनि जो मक़सदु अफ़गान हुकूमत जो ख़ात्मो आहे पर हुकूमत सूबे में अमन अमान तोड़े सिक्योरिटी जी सूरतहाल खे कंट्रोल में रखण लाइ नेटो फोर्सिस जी मदद हासिल कई वई आहे। नए अमीर जी मुक़ररी खां पोइ पंहिंजे पहिरें ऑडियो पैगाम में अफ़गान हुकूमत सां अमन ॻाल्हियुनि जे इम्कान खे रद्द कंदे फोर्सिस ते हमलनि खे जारी रखण जो ऐलान कयो वियो हो। गुज़िरियल साल जून में अफ़गान तालिबान जे बानी अॻवान मुल्ला मोहम्मद उमर जे मौत जी ख़बर साम्हूं अचण खां पोइ मुल्ला अख्तर मंसूर खे तालिबान जो नओं अमीर मुक़ररु कयो वियो जंहिंखां पोइ तालिबान या अफ़गान हुकूमत में छिकताण वधी वई ऐं मुल्क में इन वॾे अस्करी ग्रुप ऐं हुकूमत विच में हलंदड़ अमुन ॻाल्हियुनि जो अमल रोलड़े जो शिकार थियो। अफ़गानिस्तान मां नेटो ऐं अमरीकी फ़ौज जी नेकाली खां पोइ तालिबान पारां अफ़गान फोर्सिस ते हमलनि जो न रुकजण वारो सिलसिलो शुरू थियो जेको अञा ताईं जारी आहे। नाज़िर अफ़गानिस्तान में नए अमीर जी मुक़ररी खां पोइ मजमूई तौर ते तालिबान अॼु बि उन्हनि शर्तनि ते क़ाइमु आहे। तालिबान पारां हिन वक़्तु जेके उते पुरतशद्दुद कार्रवायूं हलंदड़ आहिनि ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको इलाइक़नि खे घेरे में आंदो पियो वञे ऐं मुख़्तलिफ़ जेके चेक पोस्टूं आहिनि उन्हनि ते पंहिंजो घेरो मुक़ररु कयो पियो वञे ऐं इहा शइ वाज़े तौर ते अफ़गान हुकूमत खे इहो पैगाम ॾिनो पियो वञे त जेसीं ताईं उन्हनि जा शर्त मंज़ूर नथा कया वञनि तेसीं ताईं हू अफ़गानिस्तान में जेको आहे हुकूमत खे सुख जो साह खणण न ॾींदा। नाज़रीन आलमी मौज़ूअनि ते वधीक रिपोर्ट्स बि शामिल कंदासीं पर हिन मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन।
ऐं नाज़रीन हाणे ज़िक्र कंदासीं बांग्लादेश में पुरतशद्दुद कार्रवाइनि बाबति। नाज़रीन ताज़ा तरीन जेका हिन वक़्तु उते सूरत-हाल आहे, उते बांग्लादेश में शिदत पसंदी जी कार्रवाइनि ख़िलाफ़ पुलिस जेका आहे उहा हरकत में अची वई आहे ऐं इन कार्रवाइनि जे नतीजे में 900 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इन समूरी सूरत-हाल जे पोयां आख़िर पस मंज़र छा आहे, हिन रिपोर्ट जे ज़रिए ॼाणींदासीं। बांग्लादेश में शिदत पसंदी के खिलाफ शुरू थियल कार्रवाइन दौरान पुलिस 900 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो। बांग्लादेश में पुलिस जो चवणु आहे त मुल्क जे उत्तर ओलह ज़िले पबना में हिंदुनि जे मंदिर जे हिक मुलाज़िम खे चाकुनि जा वार करे क़त्ल कयो वियो। पुलिस जो चवणो त 60 सालनि जे नेतियार पांडे ते मुल्क जे उत्तर ओलह ज़िले पबना में केतिरनि ई माण्हुनि हमलो कयो। अख़्तियारियुनि जो चवणु हो त इन हमले जे नतीजे में नेतियार मौक़े ते ई मारिजी वियो। अख़्तियारियुनि मुताबिक़ हिंदू इबादतगाह में मुलाज़िम गुज़िरियल 40 सालनि खां मुलाज़मत कंदो हो। ज़िले पबना जी पुलिस जे सरबराह आलमगीर ख़ाबरू इदारे AFP सां ॻाल्हाईंदे चयो, इन हमले जो को बि अखियुनि ॾिठो शायदि मौजूदु नाहे, छो त हीउ हमलो सुबुह सवेरे थियो हो। जंहिं वक़्तु नतियार पांडे ते हमलो कयो वियो उन वक़्तु हू सैर लाइ निकितल हो। वाज़े रहे त इहो वाक़ियो बांग्लादेश में कंहिं बि हिंदू जे मारिजण जो ॿियो वाक़ियो आहे। इन खां अॻु मुल्क जे ओलह ज़िले जंदा में 70 सालनि जे पंडित जी लाश हिकु मंदिर जे वेझो मिली हुई। वाक़िअनि जी कंहिं तंज़ीम ज़िम्मेवारी नाहे क़बूली, पर माज़ी में बांग्लादेश में मज़हबी अक़लियतुनि ते थींदड़ अहिड़े क़िस्म जे हमलनि जी ज़िम्मेवारी इस्लामी शिदत पसंद तंज़ीमूं क़बूल कंदियूं रहियूं आहिनि। बांग्लादेश में हलंदड़ साल दौरान इन क़िस्म जे मुख़्तलिफ़ हमलनि में 40 माण्हू मारिजी चुका आहिनि, जिन में सेक्युलर, लिबरल, दानिश्वर, हमजिन्स परस्त बि शामिल आहिनि। वेझर में बांग्लादेश जे घरू वज़ीर दावा कई हुई त मुल्क में तरक़ी पसंद ऐं अक़लियती बिरादरी जे माण्हुनि जे मौत वारनि वाक़िअनि में इसराइल मुलविस हुजण जूं शाहिदियूं मिलियूं आहिनि। अहिड़नि वाक़िअनि खां पोइ बांग्लादेश जी पुलिस इस्लामी शिदत पसंदनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कंदे 900 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो। पुलिस अहिड़ी मुहिम अक़लियतुनि ऐं सेक्युलर नज़रियो रखंदड़ शहरनि ख़िलाफ़ कातिलाना हमला शुरू थियण खां पोइ शुरू कई। पुलिस अख़्तियारियुनि जो चवणु हो त जिन माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे उहे पुरतशद्दुद कार्रवाइनि में मुलविस हुआ ऐं उन्हनि मां घणनि जी तादाद गुज़िरियल 3 सालनि में दहशतगर्दी, टारगेट किलिंग समेत 40 मुख़्तलिफ़ वारदातुनि में मुलविस रहिया आहिनि। ताज़ी सूरत-हाल में इन्हनि कार्रवाइनि जो नओं सिलसिलो शुरू थी चुको आहे। बांग्लादेश में जेके नज़रियाती माण्हुनि जे क़त्ल जे हवाले सां जेके हमला हिन वक़्तु उते हलंदड़ आहिनि, मजमूई तौर ते पुलिस जी कारकर्दगी जेका आहे उहा असांखे एतिरी मुतासिर कंदड़ नज़र नथी अचे। ॾिसजे ईंदड़ वक़्त में जेको ही रुझान शुरू थियो आहे जेको आहे सेक्युलर लिबरल माण्हुनि खे क़त्ल करण जो या मज़हबी जेका इंतिहा पसंदी उते असांखे बांग्लादेश में नज़र अचे पई, इनखे काबू पाइण लाइ ॾिसजे त हुकूमत केतिरे क़दुरु हिते असांखे मुतहरिक नज़र अचे थी। ऐं नाज़रीन हाणे ज़िक्र कंदासीं सऊदी अरब जो नालो ब्लैक लिस्ट मां ख़ारिज कयो वियो आहे। नाज़रीन गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल बान की मून इहो इंकशाफ कयो त जंग दौरान ॿारनि जे हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी जे हवाले सां ब्लैक लिस्ट मां यमन ऐं सऊदी इतिहाद खे आर्ज़ी तौर ते जेको कढण जो फ़ैसिलो कयो वियो आहे उहो ॾुखियो ऐं तकलीफ़ ॾींदड़ फ़ैसिलो हुयो। नाज़रीन सऊदी अरब ते इहे इल्ज़ाम लॻा आहिनि त हू जंग जे हवाले सां जेके जंग जा इलाइक़ा आहिनि जिते यमन में जेका जंगबंदी जो ऐलान कयो वियो, पर उन खां अॻु में जेका उते सूरत-हाल हुई उते ॿारनि जे हक़नि जी जेका आहे काफ़ी ख़िलाफ़ वर्ज़ी जा वाक़िआ उते रिपोर्ट थिया आहिनि। मजमूई तौर ते इंसानी हक़नि जी आलमी तंज़ीमुनि ऐं ॿारनि जे हक़नि बाबति जेके तंज़ीमूं उते कमु करे रहियूं आहिनि उन्हनि पारां रिपोर्ट जारी कई वई। उन रिपोर्ट जे मद्देनज़र रखंदे गॾियल क़ौमुनि पारां सऊदी अरब खे जेको आहे उहो ब्लैक लिस्ट में उनजो नालो रखियो वियो हुयो, पर सऊदी इतिहाद जे प्रेशर पारां हिकु भेरो ॿीहर गॾियल क़ौमुनि सऊदी जो नालो ब्लैक लिस्ट मां ख़ारिज कयो आहे। इन समूरी सूरत-हाल जे पोयां छा कहाणी आहे, अचो त ॾिसूं। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल बान की मून इंकशाफ कयो त जंग दौरान ॿारनि जे हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी जे हवाले सां ब्लैक लिस्ट मां यमन में सऊदी इतिहाद खे आर्ज़ी तौर ते कढण जो तकलीफ़ ॾींदड़ ऐं ॾुखियो फ़ैसिलो उन्हनि इतिहादियुनि पारां कयो। बान की मून जो चवणो त आलमी इदारे खे धमकियूं ॾिनियूं वयूं त जेकॾहिं संदन नालो लिस्ट मां ॿाहिरि न कढियो वियो त लॻभॻि सऊदी इतिहाद खे ब्लैक लिस्ट सबबि प्रोग्रामनि जी फंडिंग रोकी वेंदी। संदसि चवणो त इन हक़ीक़ी पहलू खे नज़र में रखंदे वधीक मुल्कनि में मौजूदु लखें ॿारनि बाबति गॾियल क़ौमुनि जे प्रोग्रामनि जी फंडिंग बंदि कई वेंदी, जंहिं सबबि उहे सख़्तु मुतासिर थी सघनि था। इंसानी हक़नि लाइ कमु कंदड़ तंज़ीमुनि पारां आलमी इदारे जे कयल फ़ैसिले ते शदीद रद्द अमल साम्हूं आयो, जिन में गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी ते पुठ भराई जा इल्ज़ाम लॻा हुआ। तंज़ीमुनि जो चवणो हो त अमरीका जो हिमायती याफ़्ता सऊदी इतिहाद ॿारनि, स्कूलनि ऐं अस्पतालुनि ते हमलनि में मुलविस आहे।
याद रहे त कुछ ॾींहं अॻु गॾियल क़ौमुनि यमन में हौसी बाग़नि सां विढ़ंदड़ सऊदी इतिहाद जो नालो ब्लैक लिस्ट खां ॿाहिरि कढियो हो, जंहिंमें जंग दौरान ॿारनि जे हक़नि जी भञकड़ी कंदड़ मुल्क शामिल हुआ। रिपोर्ट्स मुताबिक़ आलमी इदारे इहो फ़ैसिलो सऊदी अरब पारां कयल एहतजाज खां पोइ कयो हो। सऊदी सफ़ीर अब्दुल्ला अल मुआलमी जो चवणो हो त सऊदी इतिहाद जो नालो गैर मशरूत तौर ब्लैक लिस्ट मां ॿाहिरि कढियो वियो। वाज़े रहे त वेझर में गॾियल क़ौमुनि पारां शाया थियल हिकु रिपोर्ट मुताबिक़ 2015 में यमन में मजमूई तौर ते 1953 ॿार मौत जो खाज बणिया, जिन में सऊदी इतिहाद पारां 60% ॿारनि जो मौत सऊदी कार्रवाइनि जे नतीजे में थियो। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल जो चवणो हो त गॾियल क़ौमुनि जा फंड्स रोकण जी सूरत में शाम, फलस्तीन, सूडान ऐं यमन समेत केतिरनि ई इलाइक़नि जा लखे ॿार मुतासिर थींदा। जेतोणीकि बान की मुन सऊदी इतिहाद जो नालो लिस्ट मां ख़ारिज करण जे क़दम बाबति इहो वाज़े नाहे कयो त जाइज़े वठण खां पोइ इतिहाद जो नालो ॿीहर ब्लैक लिस्ट में शामिल कयो वेंदो। वाज़े रहे त बान की मून जे इन फ़ैसिले सबबि इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि पारां शदीद रद्द अमल ज़ाहिर कयो वियो। बान की मून जो चवणो त सऊदी अरब ऐं ॿियनि मुल्कनि जे ख़दशनि खां पोइ संदन इदारो लिस्ट में मौजूद दहशतगर्द ऐं इंतहा पसंद गिरोहनि में फ़र्क़ करण लाइ बहितर रस्तो कढी सघंदा। ब्लैक लिस्ट मां नालो ख़ारिज थियण खां पोइ सऊदी सफ़ीर वज़ाहती बयान जारी कंदे चयो त लिस्ट मां नालो ख़ारिज थियण हतमी ऐं गैर मशरूत फ़ैसिलो आहे। सऊदी सफ़ीर तरदीद कंदे चयो त सऊदी अरब ब्लैक लिस्ट मां नालो ख़ारिज करण लाइ का धमकी न ॾिनी हुई। संदसि चवणो त इन क़िस्म जी लिस्ट में शामिल करण गैर मुंसिफ़ाणो अमल हो ऐं इन अमल जो यकीनन सऊदी अरब ऐं अमरीका जे लाॻापनि ते असर पवे हा। सऊदी सफ़ीर इन ॻाल्हि जी पिणु तरदीद कई त संदन मुल्क गॾियल क़ौमुनि जी एजेंसी खे फ़लस्तीनी मुहाजिरनि लाइ फंडिंग रोके छॾींदो। संदसि इहो बि चवणु हो त इहा ॻाल्हि हैरान कंदड़ आहे त जेकॾहिं केतिरा ई मुल्क गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल खे इहो चवनि त सऊदी इतिहाद खे लिस्ट में शामिल करणु नामंज़ूर रहंदो। ख़बर इदारे एसोसिएटेड प्रेस मूजिबि गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी ते सियासी जोड़ तोड़ सऊदी इतिहाद जी पुठिभराई जा इल्ज़ाम लॻा हुआ। इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि इहो इल्ज़ाम हयो त गॾियल क़ौमुनि जो सेक्रेटरी सऊदी इतिहाद पारां फंडिंग बंदि करण वारी धमकी जे असर हेठि इतिहाद जो नालो लिस्ट मां ख़ारिज कयो। तंज़ीमुनि मूजिबि गुज़िरियल साल बि साॻी तरह इसराइल खे बि छूट ॾिनी वई, जंहिंखां पोइ गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जी ऑफिस सऊदी इतिहाद जे दॿाउ में अची पंहिंजी जारी थियल लिस्ट मां इतिहाद जो नालो कढी करे पंहिंजे इख़लाक़ी मयार खे झुकाए छॾियो। रिपोर्ट मुताबिक़ अध खां वधीक हमला अस्पतालुनि, स्कूलनि ते कया विया, जॾहिं त गॾियल क़ौमुनि जो चवणु हो त जंग में हिकु साल दौरान 6000 माण्हू मौत जो खाज बणिया, जिन में वॾी तादाद मासूम शहरियुनि जी हुई। ऐं नाज़रीन हाणे ज़िक्र कंदासीं ऑस्ट्रेलवी तंज़ीम जी रिपोर्ट बाबति। नाज़रीन जदीद गुलामी मां मुराद कंहिं बि शख़्स ते जबर, तशद्दुद ऐं मथज़ अख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल करण खे गुलामी तसवुरु कयो वेंदो आहे। हीअ जेका रिपोर्ट शाया कई वई आहे उन में असांखे ख़बर पवंदी त कहिड़नि मुल्कनि में कहिड़ी तरह इंसान गुलामी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि ऐं मजमूई तौर ते मुल्कनि जी दर्जाबंदी कई वई आहे, जंहिंजे नतीजे में असांखे इहा ॼाण मिलंदी त कहिड़ो मुल्क गुलामी ऐं गुरबत जे लिहाज़ खां कहिड़ी पोज़ीशन ते बीठल आहे। हिकु ऑस्ट्रेलवी तंज़ीम वॉक फ्री फाउंडेशन पारां जारी कयल 2016 ग्लोबल स्लेवरी इंडेक्स में दुनिया जे 167 मुल्कनि जी आबादी में गुलामी वारी ज़िंदगी गुज़ारण जे लिहाज़ खां मुल्कनि जी दर्जाबंदी कई वई। आबादी जे लिहाज़ खां सभ खां वधीक गुलामी उत्तर कोरिया, उज़्बेकिस्तान ऐं क़तर में रिपोर्ट कई वई। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त उत्तर कोरिया में सरकारी मंज़ूरी सां जेलुनि में पोरे करण लाइ, कैंपुनि में वसी निज़ाम ज़रिए जबरी पोरे लाइ औरतुनि खे ज़बरदस्ती शादियूं ऐं चीन ऐं ॿियनि वेझनि पाड़ेसरी मुल्कनि में जिन्सी इस्तेसाल ते मजबूर करण जूं शाहिदियूं मौजूदु आहिनि। रिपोर्ट मुताबिक़ उज़्बेकिस्तान में हुकूमत कपह जी फसल जी सालियानी कटाई दौरान पंहिंजे शहरनि खे जबरी पोरे ते मजबूर करे थी। उहे मुल्क जिन में गुलामी जे शिकार माण्हुनि में सभ खां वधीक तादाद ॾिठी वई, तिन में भारत सभ खां अॻिते आहे। ॿिए नंबर ते चीन, टे नंबर ते पाकिस्तान, चौथे नंबर ते बांग्लादेश, जॾहिं त उज़्बेकिस्तान 5 नंबर ते आहे। इन 5 मुल्कनि में केतिरा ई ओलह यूरोप, जापान, उत्तर कोरिया, अमरीका ऐं ऑस्ट्रेलिया जी मार्केटुनि लाइ शयुनि जी पैदावार लाइ घटि उजरत फराम कई वेंदी आहे। पाकिस्तान जे हवाले सां ॾिनल अंगनि अखरनि मुताबिक़ 21,34,900 माण्हू गुलामी जी ज़िंदगी घारण ते मजबूर बणियल आहिनि। 167 मुल्कनि जी आलमी दर्जाबंदी में पाकिस्तान 6 नंबर ते आहे, जॾहिं त भारत में गुलामी जी ज़िंदगी गुज़ारण वारनि जी तादाद 1,83 लख खां वधीक ॿुधाई पई वञे, जॾहिं त आलमी दर्जाबंदी में भारत चौथे नंबर ते आहे। जेतोणीकि पाकिस्तान जे मुक़ाबले में भारतीय हुकूमत गुलामी जी ज़िंदगी खे ख़तम करण लाइ वधीक फ़ाल आहे ऐं इन सिलसिले में भारतीय हुकूमत केतिरा ई क़दम पिणु खंया आहिनि। रिपोर्ट में ॼाणायो वियो त चीन में लॻभॻि 34 लख माण्हू गुलामी वारी ज़िंदगी घारे रहिया आहिनि, जिन मुल्कनि में उन्हनि जी आबादी जे लिहाज़ खां सभ खां घटि तादाद ॾिठी वई। तिन में आयरलैंड, नॉर्वे, डेनमार्क, स्विट्ज़रलैंड, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, बेल्जियम, अमरीका, कैनेडा, ऑस्ट्रेलिया ऐं न्यूज़ीलैंड शामिल आहिनि।
रिपोर्ट मूजिब उहे मुल्क वधीक खुशहाल आहिनि ऐं उन्हनि मुल्कनि जी हुकूमत पारां ग़ुलामी तोड़े गुर्बत जी शिराह घटि करण लाइ वधीक असराइता क़दम खणण जो रुझान ॾिठो वियो। ऑस्ट्रेलवी तंज़ीम मूजिब 2014 खां हिन महिल ताईं समूरी दुनिया में 25 गैलप सर्वे कराया विया, जिन में 28,000 माण्हुनि 52 ज़बानुनि में ग़ुलामी तोड़े गुर्बत बाबति पुछियल सवालनि बाबति पंहिंजी ज़बानुनि में जवाब ॾिना। रिपोर्ट जे हवाले सां वॉक फ्री फाउंडेशन जे चेयरमैन एंड्रियो फॉरेस्ट जो चवणो त हलंदड़ साल में ग़ुलामनि जी तादाद में वाज़े घटिताई ॾिठी वई ऐं हाणे समूरी दुनिया में ग़ुलामनि जी तादाद 4 करोड़ 58 लख आहे, जॾहिं त 2014 में ग़ुलामनि जी तादाद 10% वधीक हुई। संदसि चवणो त जेकॾहिं 2015-16 ते नज़र दौड़ाइबी त ख़बर पवंदी त दुनिया में शऊर बेदार थी रहियो आहे, जंहिं जे नतीजे में भारत में ग़ुलाम आज़ाद करण जे हवाले सां मुहिम शुरू कई वई, जंहिंसां ईंदड़ वक़्त में उन्हनि जी तादाद में वाज़े घटिताई ईंदी। फॉरेस्ट जो चवणो त असांखे बरतानवी हुकूमत जे कानूननि ते अमल करणु घुर्जे, जिते ग़ुलामी ख़िलाफ़ सख़्त कानून लागू कया विया आहिनि, जंहिंमें ग़ुलाम रखण जे ॾोह में क़ैद ऐं ॾंड जी सज़ा रखी वई आहे। संदसि चवणो त कुझु माण्हुनि खे कर्ज़ अदा न करण जी सूरत में सॼी उमिरि ग़ुलाम बणायो वेंदो आहे ऐं मथनि जानवरनि जहिड़ो तशदुद कयो वेंदो आहे। दुनिया जे 124 मुल्कनि में गॾियल क़ौमुनि ट्रैफिकिंग प्रोटोकॉल तहत इंसानी स्मगलिंग खे ॾोह करार ॾिनो आहे। 96 मुल्कनि हुकूमती कार्रवाइनि खे असराइतो बणाइण लाइ नेशनल एक्शन प्लान पिणु ठाहिया आहिनि ऐं इन ॾस में इंसानी स्मगलिंग खे मुकमल तौर ते ख़तमु करण लाइ सख़्त क़दम खणण जी ज़रूरत ते ज़ोर भरियो वियो आहे। नाज़रीन, रिपोर्ट तव्हां ॾिठी। मजमूई तौर ते इन रिपोर्ट खां पोइ इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त ग़ुलामी वारी ज़िंदगी जेका माण्हू गुज़ारीनि था उन हवाले सां आलमी कानूननि ते अमल करण जी ज़रूरत आहे, छो त आलमी कानूननि जे नज़र में अगरि को माण्हू ग़ुलाम रखे थो त उन ते ॾंड जी सज़ा बि मुक़ररु करे सघे थी, मथसि खेसि जेल बि उमाणे सघिजे थो। पर जेके गुर्बत जी हेठि लकीर खां माण्हू जेके ज़िंदगी गुज़ारीनि था उन में मुख़्तलिफ़ मुल्कनि जी जेका फ़हिरिस्त जारी कई वई आहे, यकीनी तौर ते मुल्कनि खे इन हवाले सां कमु करणो पवंदो ऐं जेका गुर्बत वारी ज़िंदगी इंसान गुज़ारीनि था उन्हनि जी ज़िंदगी खे बहितर करण लाइ ऐं उन्हनि जी ज़िंदगी खे मयारी बणाइण लाइ उतां जी रियासतुनि खे, उतां जी हुकूमतुनि खे यकीनी तौर ते मुस्बत किरदारु अदा करणो पवंदो त जीअं इन ग़ुलामी जे नासूर खां इंसान जी जान छुटी सघे। नाज़रीन, मुख़्तलिफ़ हवालनि सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। असां पंहिंजे प्रोग्राम जे ज़रिए मजमूई तौर ते कोशिशि कंदा आहियूं त हलंदड़ हफ़्ते में जेको बि आलमी मंज़रनामे में जेके तब्दीलियूं साम्हूं अचनि थियूं उनखे पंहिंजे प्रोग्राम में रिपोर्ट जे ज़रिए शामिल कंदा आहियूं। इन ते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणे ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम में मुख़्तलिफ़ मौज़ुअनि सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान साइमा वाहब खे ॾींदा इजाज़त। अला वाही।